बदीन जे ॻोठ हाजी अली मोहम्मद खोसो मां हिकु हैरत अंगेज़ ऐं अफ़सोसनाक वाक़े जी ख़बर साम्हूं आई आहे। ॻोठ जो रहवासी अहमद खोसो नेशनल प्रेस क्लब बदीन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु संदसि महिमान ॻोठ में आया हुआ जिन सां ॻोठ जे वॾेरनि बदतमीज़ी कई आहे। अहमद खोसे जो चवणु आहे त हुन वाक़े खां पोइ इंतकामी कार्रवाई तौरु संदसि घर जी बिजली कटे छॾी वई आहे। हिकु हफ़्तो अॻु संदसि घर ॾांहुं पाणी जी फिराइमी बि बंदि कई वई आहे। हुन ॿुधायो त खेसि ऐं संदसि घरवारी खे ॻोठ मां लॾण लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं चयो पियो वञे त जेकॾहिं ॻोठ न छॾेव त संदुनि घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। अमन खोसो वधीक ॿुधायो त जॾहिं उहो घर वञी रहियो हो त अख्तर खोसो, अलाजुड़ियो खोसो, अली जान खोसो खेसि मोटर साइकिल तां लाथो ऐं तशदुद जो निशानो बणायो। जॾहिं त संदसि घरवारी खेसि छॾाइण लाइ आई त उन ते बि वहशियाणो तशदुद कयो वियो। इंसाफ़ लाइ फ़रियाद खणी जॾहिं अहमद खोसो मॉडल थाणे बदीन पहुतो त ॻोठ जे वॾेरनि जी हिकु फ़ोन ते पुलिस संदसि फ़रियाद ॿुधण बदिरां खेसि लाकअप में बंदि करे छॾियो। कुझु कलाकनि खां पोइ खेसि धमकियूं ॾेई छॾियो वियो त मुस्तक़बिल में वॾेरनि ख़िलाफ़ का बि शिकायत न आणिजे। अहमद खोसो SSP बदीन, DIG हैदराबाद ऐं IG सिंध खे अपील कई आहे त खेसि ऐं संदसि घर वारनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे। हिन ख़बरदार कयो त जेकॾहिं खेसि या संदसि घर वारनि खे को बि नुक़सानु पहुतो त हुन जा ज़िम्मेवार अख्तर खोसो, अलाजुड़ियो खोसो, अली जान खोसो ऐं उन्हनि जा साथी हूंदा। रिपोर्ट करे रहियो आहे अली ग़ुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, ज़िला बदीन। चयो तव्हांजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो अहमद खोसो, किथे वेठो आहीं? झंडू शाह दरगाह। छा मसइलो पेश आया तो? साईं मसइलो इहो जो मूं वटि बनी ते मसइलो बनी जो आहे जेको मुंहिंजा मज़ूर आया उन्हनि खां उहो बदतमीज़ ॻाल्हायो उन्हनि रेसन उन्हनि चयो आहे तुंहिंजा मज़ूर आहिनि उन्हनि खे असां उतां किथां उन्हनि उनखे गारियूं ॾेई उथारे छॾियो। उन्हनि मूंखे धिका ॾिना। उन खां पोइ मज़ूरनि खे असां रवानो करे छॾियो। पोइ तोखां जहिड़ो कीअं थियो? पोइ मूंसां जहिड़ो आऊं वरी साईं उतां कम तां आयुसि, वाढे जो कमु कंदो आहियां उते कम तां वरियुसि। पोइ उते मूंखे उन्हनि माना 3 ॼणनि थी मारियो आहे। हिकिड़ो अख्तर खोसो ऐं ॿियो साईं अख्तर खोसो, ॿियो हुनजो भाउ अलाजुड़ियो ऐं ॿियो अली जान। हे मुंहिंजा कपिड़ा साईं फाटा पिया आहिनि। हे मूंखे मारियो अथनि। हे कलो को आऊं ॾिसो थाणे में त हुननि जी फ़ोन अची वई उते। हुननि जी फ़ोन अची वई। उन्हनि मां हुननि जेको सो असांखे 3 कलाक 4 कलाक असांखे अंदरि मुंहिंजी माई खे विहारे छॾनि लाकअप में। लाकअप में असांखे ॿधी विहारे छॾनि। असां सां इहो ज़ुल्म आहे। असीं ग़रीब आहियूं। असीं माना तव्हांखे छॾायो कंहिं? असांखे छॾायो कोन, असांखे पाणे वरी छॾे छॾनि। 3 कलाक 3 कलाक असांखे विहारे छॾनि। पोइ चवंदा आहियूं वञो हलिया। अमा ही जेको चई रहिया आहे सच आहे? हाँ ये सच है। कल छा मसलो कीअं मसलो पेश आयो? मसलो ये जो पहिरीं असांजा महिमान आया उन्हनि सां हिननि कयो छेड़ो। पोइ हिकिड़ी बि असां ते आई पे ऐं ही कम ते वियो मज़ूरी करे। शाम जो आयो त ही मज़ूरी करायो। 3 ॼणा बीठा हा। हिकिड़ो भाइटियो 2 भाउ बीठा। हिन ते धुका खणी विया। असीं ॾियूंसीं मां ॾियूं असांखे ठेला ॾिननि। असीं जॾहिं आयासीं थाणे ते बदीन जे थाणे ते आयासीं त असांखे ॿधी लाकअप में विहारे छॾनि। असांजी फरियाद कई कोन। हुननि जी हिकिड़ी फ़ोन आई। असांखे 3 कलाक विहारे छॾनि। बसि असीं वेठा हुआसीं। तोखे ॿधी विहारे छॾनि? हा मूंखे ॿधी विहारे छॾनि। आऊं वेठी ॿधई असांखे विहारे। पछाड़ी 3 कलाक विहारे पोइ चईं हाणे हली वञो।